हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमनि जे हेड क्वार्टर पहुची वियो आहे। UN जी सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात दौरान आलमी अॻवान आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो आहे। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी पॾेही पॉलिसी में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ऐं गॾियल क़ौमनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो आहे। भारत पारां ग़ैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते रोशनी विधी आहे। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान हमेशह गॾियल क़ौमनि जे चार्टर जे उसूलनि मूजिबि आलमी मसइलनि जे हल जी हिमायत कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमनि जे हेड क्वार्टर पहुची वियो आहे। UN जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात दौरान आलमी अॻवान आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो आहे। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी परॾेही पॉलिसीअ में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ऐं गॾियल क़ौमनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो आहे। भारत पारां ग़ैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते रोशनी विधी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमनि जे हेड क्वार्टर पहुची वियो आहे। UN जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात दौरान आलमी अॻवान आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो आहे।